जेका बाद में ख़बर शामिल कंदासीं। नेशनल पार्टी जे तरफ़ां जिम्स डायरेक्टर अब्दुल वाहिद टगर ऐं दवाउनि जी खोट ऑपरेशन बंदि करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मुख्तियार बलोच, शाहिद जवादी, मुमताज़ नाज़ बुल्लो, अब्दुल वाहिद बलोच कई आहे। प्रोग्राम में शेरी इताद तरफ़ां आबिद सिंधी, आम इंसान तहरीक तरफ़ां मोहम्मद हसन टालानी, मुलादात पेचू, APC तरफ़ां शाबान अबड़ो, सिंध मल्हा फोरम जे अल्ताफ़ मीरानी, सेठ नज़ीर मोहम्मद मीरानी, डोमकी वेलफेयर तरफ़ां लियाकत टालानी, सोलंगी इताद जे रईस इमरान सोलंगी, नौजवान समाजी वर्कर टीम तरफ़ां अफ़ज़ल सियाल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शहीद अलाबश पार्क खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। जिम्स खे हथरादू तबाह करण लाइ ॿीहर डायरेक्टर अब्दुल वाहिद टगर खे मुक़ररु कयो थो वञे, जेका बात शहर वासियुनि सां सरासर नाजाइज़ी आहे। डायरेक्टर अब्दुल वाहिद टगर जे हूंदे कहिड़ा शोबा फ़ाल कया विया सभु खे ख़बर आहे। 10 साल थी विया आहिनि एमरजेंसी वार्ड अफ़सोला हिन टाइम ताईं बंदि आहे। बाअसर जिम्स में दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि, पर जिम्स जे अंदरि ग़रीबनि खे का बि सहूलियत नाहे। मथे जे सूर जी गोरी तक नथी मिली सघे। पटे वारा ठेकेदार, पुलिस एहलकार ऐं शेख मालिक बणिजी वेठा आहिनि। सरेआम जिम्स में अंदरि क़ाइमु क्वार्टरनि में रहनि था। को बि पुछण वारो कोन्हे। मुज़ाहिरनि मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं डायरेक्टर खे ॿीहर बहाल कयो वियो त एहतजाज दाइरो वधाईंदासीं।